अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर, मां आहियां गफ़ूर चांग ऐं चैनल आहे सवाद। हिन चैनल में तव्हांखे मुख़्तलिफ़ डिशिस ठाहिणु सेखारींदा आहियूं, आसान रेसिपीज़ ॿुधाईंदा आहियूं। बसि गुज़ारिश हूंदी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं घंटीअ जो बटण ज़रूरु दॿायो। हीउ तव्हांजो असां लाइ इनाम आहे। त जनाब, अॼु अव्हांखे वॾे गोश्त जी कढ़ाई ठाहिणु सेखारियूं था। इन लाइ असां 2 किलो गोश्त खयो आहे। गोश्त खे लूणु ऐं सिरके जे पाणी सां धोई साफ़ु कयो आहे। तव्हां सिर्फ़ु लूण में बि साफ़ु करे सघो था, पर हिन खे वरी धोइणो पवंदो। हिन में हर क़िस्म जो गोश्त आहे, मश्क जी ॿूटी आहे, राननि जी ॿूटी आहे ऐं हॾा बि आहिनि। जॾहिं तव्हां गोश्त खे ठाहियो त उन में हॾा ज़रूरु विझंदा कयो। पाण खणूं था प्रेशर कुकर, छाकाणि त गोश्त ठाहिण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो, पहिरियां या त गोश्त खे सख़्तु करे भुञियो पहिरियां ऐं उन खां पोइ नरम कयो, यानी दाग खां पोइ गोश्त शामिलु करे भुञो ऐं पोइ नरम कयो। या हीउ तरीक़ो आहे, गोश्त खे पहिरियां नरम करे बाद में भुञण वारो तरीक़ो। असां इहो ई तरीक़ो अपनायूं था। पाण हिन में विझूं था मिर्च सावा, ईअं ई भञी विझूं था। हिन में पाण विझूं था अदरक ऐं थूम जा कुझु टुकड़ा। हिन में हिकिड़ो पाण विचोले साइज़ जो जेको आहे बसर कटे विझूं था, छाकाणि त इहो जॾहिं हिन सां ॻरंदो त इन जो पेस्ट ठहंदो ऐं उनजो तरीक़ो थोरो मिठो हूंदो ऐं ॾाढो मज़ेदार हूंदो। पाण हिन में 6-7 तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जेतिरा चाहियो, जेतिरा तव्हांखे पसंदि हुजनि, अधु करे टमाटर कटे हिन में जेको आहे उहो विझी छॾियो। ऐं उनखां पोइ पाण हिन में शामिलु कयूं था लूणु। लूणु तव्हां पंहिंजे ज़ाइक़े मुताबिक़ ई विझंदा कयो, पर जॾहिं वॾो गोश्त पचायो त उन में लूणु कुझु घटि विझंदा कयो, छाकाणि त हुन में अॻे ई लूणु जेको आहे काफ़ी हद ताईं हूंदो आहे। ऐं उनखां पोइ अव्हां हिन में विझो अधु लीटर पाणी। मूं 1 लीटर विधो आहे, जी हा, मूं 1 लीटर विधो आहे। तव्हां 1 लीटर न विझिजो, अधु लीटर विझो। मूं 1 लीटर छो विधो आहे उहो तव्हांखे अॻिते हली मां ॿुधायां थो, उनजो बि हिकिड़ो सबबु आहे। त पाण हिन खे गॾायूं था ऐं हिन में शामिलु कयूं था 2 जेके आहिनि वॾा फोटा। इन्हनि खे कारो फोटो बि सॾियो वेंदो आहे। पाण हिन जो ढक जेको आहे बंदि था कयूं ऐं हिन जे हेठां बाहि ॿारण जो इंतज़ामु था कयूं। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त बाहि ॿरण खां पोइ जॾहिं गरम थिए ऐं हिन जी विसिल शुरू थी वञे त उन खां पोइ घटि में घटि 25 मिंटनि ताईं असां हिन खे पचाईंदासीं। हीउ ॾाढो ज़बरदस्तु थींदो। हिन तरीक़े सां अव्हां करे पचाए ॾिसो। अञा ताईं ॾिसो, कंहिं बि क़िस्म जो पाण हिन में ऑइल वग़ैरह बि शामिलु न कयो आहे। हिन खे सिर्फ़ु पाणी, लूणु, टमाटर वग़ैरह में जेको आहे पाण हिन खे ॻारियूं था, ऐं उहो बि प्रेशर कुकर में। तव्हां प्रेशर कुकर जेकॾहिं न हुजे त तव्हां ढकण खे मथां अटो लॻाए कंहिं देॻड़ी में बि ईअं करे सघो था। ॻाल्हि साॻी थींदी। पाण ढकलाए हिन खे ॾिठो आहे 25 मिंटनि खां पोइ। पाण टमाटरनि जे मथां जेके खलूं आहिनि उन्हनि खे खणूं था। मां चिमटे जी मदद सां खणां थो, कंहिं बि तरीक़े सां हिकिड़ी ॿूटी खे चेक कयूं था। बिल्कुलु 25 मिंटनि में असांजी हीअ ॿूटी जेका आहे उहा 80% खां मथे जेका आहे उहा ॻरी चुकी आहे। पाण खे खपे बि एतिरी पई। मूं हिकिड़ी कढ़ाई में शामिलु करे छॾियो, प्रेशर कुकर मां या कढी, ऐं उनखे बि बाहि ते ई रखियो आहे त जीअं भली इहो ॻरंदो बि रहे, हिन जो पाणी बि कुझु घटि थिए। मूं हिकिड़ी ॿी कढ़ाई खई आहे, उन कढ़ाई में पाण विझो था थोरो आयल। ऐं जनाब, हीअ आयल विझण खां पोइ वारो अचे थो कुझु साबित मसालनि जो। हीअ आहे कमाल पट। जी हा, हिन खे कढ़ी पतो वग़ैरह बि चयो वेंदो आहे। ऐं उनखां पोइ पाण हिन में 2 जेके आहिनि उहे वॾा फोटा विझूं था। मां इहे 2 शयूं दाग जे अॻे में हमेशह विझंदो आहियां। उन में पाण विझूं था, जी हा, दालचीनी विझीसीं, हिकिड़ो टुकड़ो किरी पियो, ख़ैर आहे, को मसइलो न आहे। त 2 स्टिक्स हिन में जेके आहिनि उहे विझी छॾियो। ऐं पाण हिन में शामिलु कयूं था जीरो। जीरो तक़रीबन मां बसि घटि ई विधो आहे, फुल चमच बि न विधो आहे। ऐं तव्हां ॾिसो, असां तमामु घटि मसालनि में जेको आहे हिन खे ज़ाइक़ेदार ठाहींदासीं। हीउ घणो बर्डन न कंदो, स्पाइसी न हूंदो। ऐं पाण जनाब हिन में विधोसीं बसर। ऐं पहिरियां बि बसरु विधोसीं, उहो जेको हिन ॿोड़ में आहे, जेको हींअर कढ़ाई में असां शिफ्ट कयो आहे, उहो इन शोरे में शामिलु थी वियो आहे। उनखे घाटो बि कंदो। असां 2 पासा पंहिंजे कढ़ाइनि खे हिते नज़र रखूं था, बल्कि करड़ी नज़र रखूं था, छाकाणि त असांखे ठाहिणो आहे। जॾहिं असांजो दाग पची वेंदो त असां हिन जी कढ़ाई मंझां गोश्त जेको आहे उहो अलॻि कंदासीं ऐं इन पाणी खे पाण अलॻि कंदासीं। त जनाब, मूं तव्हांखे पहिरियां ॿुधायो त 1 लीटर मां छो थो विझां। मां 1 लीटर इन में इन ई करे विधो हुयो त मूंखे जेको बि पाणी हिन कढ़ाई में विझणो पवंदो उहो इन ई मां विझंदुसि। या यखणी जेका गोश्त जी आहे इन मां ई विझंदुसि। बाक़ी मूंखे कुझु यखणी आहे बचाइणी, छाकाणि त मूंखे कुझु ठाहिणा आहिनि चांवर। ऐं उन्हनि चांवरनि में जॾहिं हीअ यखनी उन्हनि में पवंदी त उन्हनि जो ज़ाइक़ो जेको आहे एतिरो ज़बरदस्तु अची वेंदो, जो मां तव्हांखे छा ॿुधायां। तव्हां ईअं बि करे ॾिसिजो, यकीननि तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। त पाण हिन खे गिहु जे इन दाग में भुञूं था, कुझु मसाला शामिलु कयूं था। जनाब, हीअ आहे हेड खे मां हमेशह शामिलु कंदो आहियां, मूंखे तमामु घणी सुठी लॻंदी आहे। ऐं पाण हिन में हीअ ॾॾर थियल जेके आहिनि मिर्च विझूं था, जिन में ॿिज जेके आहिनि उहे साबित हूंदा आहिनि। ऐं जनाब, उनखां पोइ थोरा ॻाढ़ा मिर्च बि पाण हिन में विझूं था। इन्हनि जो रंग बि ख़ूबसूरत थींदो। इहे एतिरो घणो कड़ा न आहिनि। उनखां पोइ थोरा कारा मिर्च।
हाणे तव्हां ॾिसो केतिरा घटि खां घटि मसालनि जो असां हिन में इस्तेमालु कयो आहे, पर हीअ एतिरी शानदार थींदी जॾहिं तव्हां ठाहींदा त तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। पाण हिन खे मसालनि सां गॾु ख़ूब भुञूं था। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे सवाद। गुज़ारिश हमेशह इहा आहे त असांखे सब्सक्राइब कंदा कयो, लाइक कंदा कयो, शेयर कयो, पंहिंजे दोस्तनि ताईं असांजे हिन चैनल जो आवाज़ु पहुचायो। तव्हांजो सिंधी जो पंहिंजो चैनल आहे ऐं असां उन लाइ इलाही सारी महिनत करे रहिया आहियूं त जीअं तव्हांखे आसान रेसिपीज़ ॿुधायूं। त जनाब मूंखे महसूसु थियो जॾहिं मूं हिन गोश्त खे भुॻो त हाणे काफ़ी 10-15 मिंट भुञण खां पोइ मूंखे ज़रूरत महसूसु थी आहे त हिन में पाणी शामिलु कयां। मां उहो ई पाणी खणां थो जेको उहा यखनी जेका इन ई गोश्त मंझां निकिती हुई उहा हिन में वापसि अची वई आहे। मां तव्हांखे हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हाणे हिन में शामिलु कंदासीं पाण ॾही। ऐं ॾही जेकॾहिं खटी हुजे त घटि विझंदा कयो, ऐं जेकॾहिं ॾही घटि खटी आहे त पोइ कुझु भले वधीक विझंदा कयो। मां हिन में 3 वॾा ॾूंघे वारा जेके चमच आहिनि उहे विझां थो। ॾही खे मूं फेंटियो हुयो। ॾही विझण खां पोइ फौरी तौर ते हिन खे घुमाइण निहायत ज़रूरी हूंदो आहे, छाकाणि त न त ॾही फाटी पवंदी आहे ऐं उन जा दाणा दाणा जेके आहिनि उहे ज़ाहिर थी वेंदा आहिनि, ऐं ॿोड़ जो जेको लुक आहे उहो ख़ूबसूरत न रहंदो आहे। त जनाब मूंखे वरी पचाइण खां पोइ ज़रूरत महसूसु थी आहे त हिन में पाणी विझां त मां उहा ई यखनी जेका गोश्त जी अलॻि करे विधी हुई उहा विझां थो। गोश्त खे मां ख़ूब पचायां थो, ऐं जॾहिं मां सम्झंदुसि त बसि हीउ पची चुको आहे, हिन खे वधीक ज़रूरत न आहे, त पोइ मां हिन में पाणी न विझंदुसि। हाणे हिते इहा सूरत हाल आहे त असांजो गोश्त मुकमिल तौर ते ॻरी चुको आहे, ऐं हाणे मां हिन में हिकिड़ो मसालो विझां थो, ऐं उहे आहिनि इहे ॾॾर थियल धाणा। तव्हां ॾिसो मूं केतिरो देरि सां विधा आहिनि। उहे मूं इन करे देरि सां विधा आहिनि त हिननि जो हॾु कुझु रहे, हीअ सफ़ा ॻरी न वञनि। मां हिन में पाउडर जो इस्तेमालु बि न कयो, हीअ ॾॾर विधा आहिनि, छाकाणि त मानी खाइण वक़्तु, ॿोड़ खाइण वक़्तु असांजे ॾंदनि जे हेठां जॾहिं ईंदा त ॾाढो मज़ो कंदा। हिते जेकॾहिं तव्हांखे कढ़ाई ख़ुश्क खपे थी त हिन में कढ़ाई तव्हां पचाए पाणी ख़ुश्क करे छॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां हिन खे ग्रेवी सां करणु चाहियो था तव्हांजी मर्ज़ी आहे, हिन में जेतिरो पाणी तव्हां शामिलु कयो। जनाब हिन में पाण विधासीं सावा मिर्च, ऐं उनखां पोइ हिन जे मथां विधासीं सावा धाणा। ही ख़ूबसूरत ॿोड़, ख़ूबसूरत हिन जूं ख़ुशबू, मज़ो अची वञे थो जॾहिं हिनखे ॾिसिजे थो। तव्हां बिल्कुलु इन ई तरीक़े सां पचायो त जनाब ही तव्हांजे साम्हूं मौजूदु वॾे गोश्त जी कढ़ाई ही ॾाढी मज़ेदार आहे, ॾाढी ज़बरदस्त आहे, ऐं खाइण में बि बहितरीनु आहे। तव्हां हिन ई तरीक़े सां पचाए हिन खे ज़रूरु खाइजो, इंजॉय कजो। ऐं तव्हांखे वरी बि गुज़ारिश कंदासीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ऐं शेयर कयो। तव्हांजा हमेशह जेके आहिनि उहे अहसानमंद रहंदासीं। जेकॾहिं मां तव्हांखे तजुर्बाती तौर ते बूटी हिन चमच सां मां टोड़े तव्हांखे ॾेखारियां थी। तव्हां ॾिसो हीअ बिल्कुलु जेका आहे उहा ॻरी चुकी आहे। त दोस्तो चैनल खे ॾिसण जी तमामु घणी महिरबानी। हमेशह असां सां गॾु रहो। इजाज़त ॾियो पंहिंजे मेज़बान गफ़ूर चांग खे। अलावा ही